पुलिस थाणनि अंदर कारोबारी सरगर्मियों बंद करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट थाणनि जी ज़मीन ते दुकान ऐं ॿिया कारोबार कंदड़ खिलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस थाणनि अंदर कमर्शियल सरगर्मियों करण खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत पारां वेलफेयर जे नाले ते थाणनि अंदर सरगर्मियों ते IG सिंध ते कावड़ जो इज़हार। कारोबारी सरगर्मियों ख़त्म करण लाइ लाॻापियल माण्हुनि खे नोटिस जारी कयो हो। पुलिस जूं 16 ज़िलनि में 32 हंधनि ते 1920 मिल्कियतूं आहिनि। दयामीर में मुसाफिर कोच खाई में किरी पई, 20 ॼणा फौत, 21 ज़ख़्मी। रेस्क्यू इख्तियारनि मूजिब मुसाफिर बस रावलपिंडी खां हुंसा बनी रही हुई त हादसो पेश आयो। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे रीजनल हेडक्वार्टर इस्पताल चलास मुंतक़िल कयो पियो। इस्पताल में एमरजेंसी लागू। DC दयामीर मूजिब हादसे में 20 माण्हू फौत ऐं 12 ज़ख़्मी थी पिया। 5 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती चुकी आहे। मुतासिर इलाइक़े में रेस्क्यू ऑपरेशन मुकमल कयो पियो। रेस्क्यू ऑपरेशन में आर्मी जे हेलीकॉप्टर बि हिसो वरितो। ऑडियो लीक केस में IB पारां अदालती बेंच ते एतराज़ वापस वठण वारी दरख़्वास्त खारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस बाबर सत्तार ऑडियो लीक केस में बेंच ते एतराज़ वापस वठण जी IB जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत चयो त ऑर्डर में डायरेक्टर जनरल IB खे नोटिस कयो आहे त छो न हुन जे ख़िलाफ़ तोहिन अदालत जी कार्रवाई कई वञे। ऑर्डर में इहो बि पुछियो वियो आहे त कंहिं दरख़्वास्त दाख़िल करण जी अथॉरिटी ॾिनी हुई। पाकिस्तान जो तारीख़ी सैटेलाइट मिशन अॼु चंड ते वञण लाइ तयार। मुल्क जो पहिरियों ICube कमर नाले सैटेलाइट अॼु चंड ते मोकिलियो वेंदो। मिशन चीन जे हिनान स्पेस लॉन्च साइट खां रवानो कयो वेंदो। सैटेलाइट ICube कमर जी लॉन्च खे वेबसाइट ते सिधी रीत नशर कयो वेंदो। सिंध सरकार हर क़िस्म जी ग़िज़ाई खोट खां छुटकारो हासिल करण लाइ पुरज़म आहे। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते में हिकु टास्क फोर्स क़ाइमु आहे जेको ग़िज़ाई खोट जे ख़ात्मे लाइ कमु करे रहियो आहे। वॾे वज़ीर मादली शाह जो रिथाबंदी ऐं तरक़ी वारे खाते ऐं आलमी बैंक जे सरकार सां कोठायल वर्कशॉप खे ख़िताब। चयाईं आलमी बैंक जी मदद सां सिंध सरकार समाजी तहफ़ुज़ बाबति हिकमत अमली यूनिट शुरू कयो। प्रोग्राम में सिधी रीत रोक रक़म मुतासिरनि ताईं मुंतक़िल करण जो शामिल आहे। प्रोग्राम ज़रिए गुरहारी ऐं थञ पीआरींदड़ औरतुनि खे वाफ़िर मिक़दार में ख़ुराक मिले थी। सिंध हाई कोर्ट में पढ़ी वज़ीर इसाक डार जे नायब वज़ीर आज़म जी मुक़ररी जे नोटिफिकेशन ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी। दरख़्वास्त गुज़ार मूजिब फ़ाइल में नायब वज़ीर आज़म जो को बि उहिदो नाहे। वफ़ाक़ी हुकूमत जे रूल्स ऑफ बिज़नेस 1973 में अहिड़ी का बि गुंजाइश नाहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में तइ कयो आहे त काबीना रुॻो वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि ते ॿधल हूंदी। सुप्रीम कोर्ट समेत पंहिंजा बयान हुकुमनामा पेश करण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी 16 मई ताईं मुलतवी करे छॾी। थर कोल एनर्जी बोर्ड सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी के ज़रूरत मूजिब कोयले जी खाण में जी खोटाई करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत ते थर कोल एनर्जी बोर्ड जो इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त थर कोल ब्लॉक 2 सिंध एग्रो वटि आहे जंहिंमां 660 मेगापोर्ट बिजली पैदा थिए थी। थर कोल ब्लॉक 2 जे कोयले जो टेप $36 फ़ी टन मुक़ररु करे छॾी आहे। सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी $45.7 फ़ी टन जी घुर कई हुई। थर बोर्ड कंपनी खे कोयले जी खाण में बाद 7.8 MTPA मां वधाए 11.2 MTPA करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सॼी दुनिया में अॼु साफ़ जी आज़ादी जो ॾियारो मल्हायो पियो वञे। अॼोको ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु साफ़ जी बुनियादी असूलनि बाबति शौक़ उजागर करणु आहे। सॼी दुनिया में साफ़ जा फ़र्ज़ निभाईंदे 1400 खां वधीक साफ़ी क़तल थी चुका आहिनि। पाकिस्तान सहाफ़त लाइ ख़तरनाक तरीन मुल्कनि जी लिस्ट में शामिल। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सहाफ़त जे आलमी ॾियारे ते साफ़िन खे भेटा पेश।
सदर आसिफ अली सरदारी जो चमड़ाहे त आज़ाद प्रेस आलमी अहमियत जे मसइलनि खे उजागर करण सां गॾु जाली ख़बरुनि ऐं इल्ज़ाम ख़त्म करण लाइ अंडेर आहे। मौसमियाती तब्दीली, ग्रीन टेक्नोलॉजी ऐं ग्लोबल वार्मिंग समेत आलमी मसइलनि बाबति आगाही पैदा करण में मीडिया जो किरदारु अहम आहे। शहबाज शरीफ जो चमड़ाहे त जबर सां विढ़ण ऐं सचाई खे साम्हूं आणण ई आज़ाद साफ़ जे आलमी दिहाड़े जो पैगाम आहे। बिलावल भुट्टो सरदारी चयो त पीपल्स पार्टी आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार साफ़ जी हिमायत करे थी। आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार प्रेस जो जमहूरी अमल खे हथी वठाइण में अहम किरदारु आहे। वॾे वज़ीर मादली शाह सूबाई वज़ीरनि अली हसन सरदारी ऐं शर्जील मेमण पारां मीडिया जी ख़िदमतनि खे भेटा पेश। तलहाजी सिविल अस्पताल में 3 बरियन जो नीगर पौत वासन जे अस्पताल ते गफ़लत जो इल्ज़ाम एहतजाज मसरल माण्हू अस्पताल अंदर भञ ड्रा करे शीशे वारा दरवाज़ा टोड़े छॾिया। पुलिस पहुची सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो। पोती नीगर जी माउ ऐं पीउ जो चमड़ाहे त नीगर खे मामूली तकलीफ़ सबब सिविल अस्पताल तलहार आंदो, जिते ग़लत इंजेक्शन हणी नीगर खे मारियो वियो आहे। छाछरे भरिसां नौजवान नारी मुबीना तौर खूह में टपोड़ी आपघात करे छॾियो। ॻोठ नाकियो में जमना मेंगवाड़ खे ॻोठाणनि ऐं ॿारहं खूह मां ज़ख़्मी हालत में कढे अस्पताल पहुचायो, जिते हू फौती पई। पुलिस मौजूदु पासन वाक़ियो इतफ़ाक़ी करार ॾींदे ॿुधायो त खूह मां पाणी भरण दौरान पे तिरकण सबब नारी फौती आहे। इलाइक़े में घरू अणबड़ता नारी जे ख़ुदकुशी जा चोबोल आहिनि। शेख बिरगियो वेझो दरगाह सैयद मासूम शाह वटि नौजवान नारी जो घर मां फाव खाधल लाश। पुलिस रोशनी कोली जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। वासन मौजूदु हू मज़दूरी ते वियल हुआ। वापसि घर पहुता त नारी जो लाश घर जी छित में लड़कियल हो। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में पाकिस्तान सुपर लीग कमिश्नर नाइला भट्टी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मौजूदु नाइला भट्टी जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई। ज़रियनि मौजूदु पाकिस्तान सुपर लीग कमिश्नर इख़्तियारनि सां इख़्तिलाफ़नि सबब इस्तीफ़ा ॾिनी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 न्यूज़ में बलिकार मारवी थईं हेडलाइंस वाइटियो ख़बर